बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवड़ी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग नाम के छाया। सत्संग नाम के छाया। अजा मिलने घन खावारा। अजा मिलने घन खावारा। श्यामी लखत धार बाबा सत्संग में। ब्याबी लखत धार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। पाप अंदर जाते को लाए। पाप अंदर जाते को लाए। कदम तेरे अच्छे तो खाए। कदम तेरे अच्छे तो खाए। तव हदवार बाबा सत्संग में। तव हदवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। जोगी आयो जोगी शरणो। जोगी आयो जोगी शरणो। पूर कपट मां कुछ न वरनो। पूर कपट मां कुछ न वरनो। करी पलक अधिकार बाबा सत्संग में। करी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी बेरी हारे। ओम नाम जी बेरी हारे। सब खेती पार पहुँचाए। सब खेती पार पहुँचाए। केवट बनो करतार बाबा सत्संग में। केवट बनो करतार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। जय जाचार्य कुबरी कंवारव। जय जाचार्य कुबरी कंवारव। राजकोट शहर में दया जो धारव। राजकोट शहर से दया जो धारव।
में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में हली अचो एक बार बाबा सत्संग में हली अचो एक बार बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। प्रभुअ जे प्रेम खां सवाइ इंसान मुर्दे समान आहे। प्रभुअ जे प्रेम खां सवाइ मुर्दा आहियूं, त मुर्दो कुझु करे सघंदो छा? पोइ छा करे सघंदासीं? हुन प्रेम खां सवाइ कुझु बि न करे सघंदासीं। असां ज़ीरो आहियूं प्रेम खां सवाइ। पहिरियों ॾाको ई आहे प्रेम ऐं निमिर। भॻतीअ जो इहो पहिरियों ॾाको। लकड़ीअ खे ढकणु सुंदर थो बणाए, सोन खे सोनारो, कपिड़े खे दर्जी, बाग़ीचे खे माली ऐं इंसान खे सत्संग। सत्संग में सुहिणो बणाए इंसान खे। बाग़ीचो मालीअ खां सवाइ सुहंदो न, सुकी वेंदो सभु, गुल फुल सभु थींदा कोन। ऐं रखण खां सवाइ लकड़ी कहिड़े कम जी? कुझु ठाहे न सघंदासीं। केॾियूं बि लकड़ियूं घर में पयूं हुजनि, पाण खे ठाहिणु ईंदो छा जो ठाहींदासीं, जो कमु अचे? जंहिंजो जेको कमु आहे न उहो ई कंदो। त इंसान खे सुंदर बणाइणु सत्संग जो कमु आहे। त असां सत्संग में अचूं। उन ॾींहुं हिकु दफ़ो मोबाइल में आयो त भई ईअं न चओ त सत्संग में वञी छा कयूं, सत्संग में ॼण ज़रूरी आहे छा वञणु? इलाही ईअं चवंदियूं न, भई हरू ज़रूरी आहे छा वञणु सत्संग में? घर वेठे बि सभु करे था सघूं, पर न, सत्संग में ज़रूरी इन करे आहे भई उते वेंदव न त तव्हांजी हाज़िरी भरिजंदी, इन करे ज़रूरी अथव वञो। ऐं वेंदासीं त केॾी न केॾी महिल उहे वचन कन ते पवंदा। ॿुधल हूंदो न वचन, त केॾी महिल त उहो यादि ईंदो। हिकु अखर ख़ाली ॿुधई त ज़िंदगी बची पियसि। ॾे वठी त सत्संग मां थींदी न। कुझु पाण खे पुछणो करिणो हुजे त हाज़िरा जो ज़ाहिरा ज़रूर वेठा आहिनि त पुछी सघंदासीं न। भले टीवियुनि में सत्संग अचनि था पर उहे थोरी जवाबु ॾींदा। सम्झ त सत्संग मां मिलंदी न थी मिले। माता जन ऐं साईं जन बि ईअं चवंदा भई टीवीअ में सत्संग थो अचे त उतां असांखे जे सुवाल जो जवाबु थोरी मिलंदो, पुछी थोरी सघंदासीं। त वचन जीअं कढाईंदा आहियूं पाण, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे नी भई सुठो न निकितो आहे, वहम पाण खे पवंदो आहे अॼु वचन सुठो न निकितो आहे। पर माता जन चवंदा वचन सुठा ई अथव। गुरु ग्रंथ साहिब में किथे कुझु ख़राबु लिखियलु आहे छा? किथे बि आहे कुझु ख़राबु लिखियलु? सभु सॼो गुरु ग्रंथ साहिब सुठो ई आहे न, सुठनि वचननि सां भरियलु आहे न। पर केॾी महिल तव्हांखे ईअं थिए न भई हे मुंहिंजो कमु थींदो या न थींदो, त अगरि साहिबनि मां वचन भई ईअं निकिरे त कमु न थींदो, त तव्हां जेके संत भई वेठल हुजनि न उन्हनि खां पुछो। अगरि उहे चवनि न त हे कमु तुंहिंजो थींदा ई तूं कर, त निरसन से करे छॾ। पोइ उहा ॻाल्हि यादि न कर त साहिबनि मां वचन त ईअं निकितो त मां कीअं कयां। छो जो गुरु ग्रंथ साहिब 500 साल अॻु लिखियलु आहे ऐं हे संत तोखे हाणे था चवनि कर। एॾो पको जॾहिं विश्वास पाण खे गुरूअ में हुजे त अहिड़ा कम माण्हू सिख करे सघंदा। पक्का प्रेमी जेके हुजनि।
न त असांखे चवनि नी भई दादी जन चवनि हे कमु हा भई हीअं भले कर तुंहिंजो सुठो थींदई त चवंदासीं पोइ दादी वचन त हीअं निकितो आहे पोइ हिकु दफ़ो त पक चवंदासीं भले ख़बर बि आहे ॻाल्हियूं ॿुधल बि आहे। पोइ त जीअं चवंदा आहिनि भई गुरू ऐं सिख जे विच में छो ऐं छा आई त बसि पोइ दूरी वधंदी वेंदी। जीअं मिटीअ जे दिले या मटक ठाहे ठपण लाइ अंदरां हथ ॿाहिरां धक हणणो पवंदो आहे तीअं रूहानी इंसान मंझां महान बणण लाइ बि सतगुर जे प्यार ऐं मार ॿिन्ही जी ज़रूरत आहे। ॿिन्ही जी ज़रूरत पवंदी आहे। मट ईअं थोरी ठहंदा आहिनि अंदरां कुंबर हथ रखंदो आहे ऐं ॿाहिरां धक हणंदो आहे। त असांखे बि जे सुठो ऐं सुंदर बणणो आहे इंसान त गुरूअ जो प्यार बि ज़रूरी आहे त मार बि ज़रूरी आहे। केॾी महिल दड़को ॾियनि त उहो सही वञे भले ॿाहिरां केॾी महिल ॾींदा आहिनि पर अंदरां उन्हनि जो ॾाढो प्यारु आहे असांजे मथां। पर दड़के खां सवाइ बि असां सिखूं अहिड़ा आहियूं कोन। पोइ संत छा कनि पूरो त ॾियनि न दड़को त सिधा थियूं असां। पर अंदरां हथ हूंदो आहे। गुरमुख गुरमतीअ मौजब हले सची आज़ादी प्राप्ति कंदो। गुरमुख गुरमतीअ मौजब हली सची आज़ादी प्राप्ति कंदो आहे ऐं मनमुख मनमती इख्तियार करे नर्ग भोगींदो आहे। अहिड़ा वचन त ॿुधी पाण खे सिखणु खपे न त असांखे गुरमुख थियणो आहे की न मनमुख थियणो आहे। छा में असांजो भलो आहे छा में असांखे फ़ाइदो आहे। त गुरमुख थियूं न गुरमत ते हलूं त सची ख़ुशी मिले असांखे। पंहिंजी क़ाबिलियत ई इंसान खे हेठि या मथे विहारींदी आहे। पंहिंजी क़ाबिलियत अॼु मां मोबाइल में पढ़ियो त हिकिड़ो भाई चए पियो माना संत कोन हो ईअं नॉर्मल भाई हो चए पियो त भई वॾो केरु आहे तव्हां कंहिंखे वॾो चवंदव जंहिंखे पैसो घणो आहे ऐं किन जंहिंजी उमिरि वॾी आहे या जंहिंजो नालो ॿाहिरि ॾाढो आहे उनखे तव्हां वॾो चवंदव छा। चवंदा त पाण ईअं ई आहियूं भई जंहिंखे पैसो ॾाढो हुजे नालो हुजे नौकर चाकर हुजनि बंगला गाॾियूं हुजनि भई वॾो माण्हू आहे उनखे चवंदा आहियूं न पाण वॾो माण्हू आहे। पर चए पियो उहे वॾा माण्हू कोन अथव। ॿुधाए पियो चए पियो भारत में जेतिरा बि वृद्धाश्रम अथव न मां सभु घुमियो आहियां सभिनी हंधि मां वियो आहियां वृद्धाश्रम। हिकु हंधि हाणे अञा वियुसि पोइ मां उन्हनि सभिनी जी मुलाक़ात वरिती ॿुढनि माण्हुनि जी त ॿुधाइनि पिया जेके उन्हनि जे पुटनि लाइ पुछानि पियो पुट पोटा कुदरती सभिनी खे सभु हुआ पुट पोटा पर कोई बि ग़रीब कोन हो। कंहिंजो बि पुटु अहिड़ो कोन हो जेको रेकड़ी कढंदो हुजे या नंढी वॾी नौकिरी कंदो हुजे या नंढी खेती कंदो हुजे मस पूरी पवंदी हुजे या परावा कम कंदा हुजनि अहिड़ो कोई बि कोन हो। कंहिंजो बि पुटु अहिड़ो कोन हो। सभिनी जा वॾा वॾा नाले वारा पुट हुआ त हू ग़रीब वॾा थिया की न हे वॾा थिया जेके माउ पीउ खे छॾे था अचनि पंहिंजे घर मां कढी फिटो था करे छॾनि
ऐं हू ग़रीब हूंदे बि 10-15 हज़ार कमाईंदे हूंदे बि मजूरियूं कंदे हूंदे बि माउ पीउ खे गॾु था रखनि, त उहे वॾा थिया की न हे वॾा थिया? चए पई मतां त हुननि खे वॾो चओ, उन्हनि खे न चइजो वॾो, उहे वॾा कोन अथव, हिननि ग़रीबनि खे वॾो चइजो जंहिंजी दिलि वॾी आहे। पैसो न थियो त छा आहे, माउ पीउ खे त घर रखियो अथनि जेके ख़ुदि भॻवान आहिनि पंहिंजे लाइ। माउ पीउ त सची ॻाल्हि आहे न, पैसे में ॿिया शाहूकार त उहे को वॾा थी विया। वीचार जंहिंजा हुजनि, जीअं हींअर भई निकितो वीचार असां सुठा रखूं, कर्म शुद्ध कयूं, वाणी शुद्ध ॿोलियूं, उन ते ख़बर पवंदी आहे त माण्हू कहिड़ो आहे। पाण कीअं किथे ॻाल्हि कुझु बि हलंदी आहे मिटी माइटे जी त चवंदा आहिनि उथणी वेहणी सुठी तरह चवंदा आहिनि न। असांखे बि पंहिंजी उथणी वेहणी ठाहिणी आहे। हू त पाण ॿाहिरि ई था ॾिसूं, स्त्रियुनि सां ई घरु ठहंदो आहे। उहो चाहे त घर खे सुर्ग बणाए छॾे, चाहे त नर्क बि ठाहे सघे, सभु स्त्रियुनि ते दारो मदार हूंदो आहे। त घर खे मां कीअं हलायां, कीअं कंहिं सां हलां, हिकिड़ो भाई हो, उनखे 5 पुट हुआ, ज़ाल मरी वियसि। 5 ई पुट जीअं माना थोरा ई वॾा थियनि पिया, पाण बि हिकु सेठ वटि नौकिरी कंदो, पुटनि खे बि आस्ते आस्ते जीअं थोरा ई वॾा थियनि त ओॾे वठी वञे, कम ते लॻाए छॾे। पोइ पाण ऐं 5 ई पुट 6 ई ॼणा हिन सेठ वटि कमु कंदा हुआ। पोइ रोज़ जी रोज़ अॻे त माना मजूरी ॾींदा हुआ न, पोइ रोज़ हे सेठ खां चणा ऐं गुड़ वठी अचनि। पोइ घर अची ऐं उहे सेके ऐं गुड़ सां खाइनि। वॾो वॾो पुटु जेको हुओसि उहो थोरो वॾो माना सभिनी खां वॾो हो, त सभु 2-3 ॼणा चवनि पिया त हाणे पुट खे परणाए। जेको आहे ॻाल्हि त सची आहे, परणाई छोकिरे खे। नुंहुं आई घर, हली विया पंहिंजे पंहिंजे कम ते 6 ई ॼणा, 5 पुट। अॻे ताईं मुंहुं ढकियल हूंदो न नुंहुनि जो, हे जो सभु विया घर मां त हिन घूंघट मथे कयो, घर जो ॾिसे त मार भेणा 6 चुल्हा पिया हुआ ऐं पोटलियूं पोटलियूं ॿधल 6 उहे। त ॾिसी वाइड़ी थी वई, चई मां अहिड़े घर में कीअं रहंदसि, मां त हली थी वञा घर छॾे। वरी हिनखे वीचार थो अचे त उते ई मुंहिंजा माउ पीउ त आहिनि कोन, भाउ भाॼाईअ जे हेठां रहां नौकराणियुनि वांगुरु, तंहिंखां हिते मां पंहिंजी बादशाही छो न माणियां। हिते त मुंहिंजो घर थियो नी। त जेॾीमहिल इहा घर आई न, पाड़े वारियूं सभु ईंदियूं न ॾिसण, त हिकु ॿुढी माई सफ़ा पासे में रहंदी हुअसि। उहा चएसि पई त कुंवार ऐं कंहिं शइ जी घुर्ज पवई न त वठी वञिजां मूंखां। चई उहा अम्मा चई वई आहे त कुझु खपई त वठी वञिजां। इहे वई उन ॿुढीअ वटि, चएसि थी अम्मा ॿुआरी मिलंदी?
चईंसि हा ॿुआरी ॾिनईसि छॼु ॾिनईसि ऐं पोटरी बि गॾु ॾिनईसि चईंसि इहे कराईंदई कमु सफ़ाई कराईंदई ठीकु आहे घरु सॼो साफ़ु कयो 6 चुल्हा जेके हुअसि नी 5 भञी छॾियईं मिटीअ जा ठाहिबा न अॻे त चुल्हा ऐं इहो मिटी छेणो लेपो पाईंदियूं उहो बि ॾिनईसि हुन माईअ घरु थी वियुसि अहिड़ो चोखो मस्तु हू जेके हड़ूं हड़ूं लाथई उन में ॾिठई त सभिनी में चणा सभिनी मां गॾु करे हिकु थांव में ऐं आई ॿुढीअ वटि चईंसि अम्मा हे मां पीसे वञा तुंहिंजे घर जंड अॻे सभिनी जे घर हूंदा हुआ चईंसि हा हुन उहे चणा पीसिया जंड में अटो थी वियो बेसण चईंसि हाणे मां हिन जूं रोटियूं पचाए ॾींदीमान त हिन माईअ छा कयो साग पियोसि घर ऐं चटणी ॾिनईसि चईंसि हा भाॼी बि ठाहे ॾे इहो साग बि खणी आई साई भाॼी पालक उन जी भाॼी बि ठाही चटणी बि कुटियल हुन ॾिनी असां रोटियूं पचायूं शाम थी हू जो आया नौकरीअ तां 6 ई ॼणा त ॾिठनि त चुल्हो ख़ाली हिकु पियो आहे 5 आहिनि ई कोन त रड़ियूं करणु लॻा हीअ माई आई आहे त सत्यानाश करे छॾी अथई असांजा चुल्हा ड्राए छॾिया अथई हिकु पंहिंजे घोट जो ख़ाली रखियो अथई त हिन जो आवाज़ु ॿुधो त आई निकिरी ॿाहिरि चईंसि तव्हां हथ मुंहुं धोई ऐं वियो त मां तव्हांजे लाइ रोटी थी खणी अचां हथ मुंहुं धोई ऐं सभु वेठा त रोटी ॾिनी रोटियूं जेके मानियूं पचायूं ऐं साग चटणी रोटी खाई एॾो ख़ुशि थिया भला सालनि खां पोइ हिननि रोटी खाधी खाई ऐं सुम्ही पिया राति सुबुह थियो त वरी वञण जी तयारी त वरी हिन सभिनी खे 6 खे हिकु रोटी ॾिनी ऐं हुनखां पुछे थी सहुरे खां त बाबा तव्हांखे सेठ ख़ाली चणा ई ॾींदो अथव छा त चईंसि न सभु अन हुन वटि त हूंदो आहे चवंदो आहे जेको खपेव खणी वञो पर असां चणा इन करे वठंदा आहियूं असांखे सेके करे खाइणु सवला लॻंदा आहिनि इन करे त चईंसि हाणे आहे न सभु दार दार अन्न वठिजोसि 6 ॼणा भले हिकु ॾेर खां पुछईंसि त तोखे उते कहिड़ो कमु आहे चईंसि मां वेंदो आहियां काठियूं करणु सेठ जे घर लाइ काठियूं खणी ईंदो आहियां त चईंसि पोइ तूं पंहिंजे घर लाइ सेठ खां काठियूं घुरिजां चइजांसि मूंखे अन्न न ॾे काठियूं ॾे अन्न त हुननि 5 ॼणनि खे मिलंदो त चङो थी वेंदो भले हुननि ईअं कयो हू काठियूं खणी आयो सभु अलॻि अलॻि अन्न माना रोज़ु वठी पिया अचनि ॿियूं शयूं बाक़ी जेके हिनखे खुटनि पियूं उहे ॿाहिरां वञी ऐं वठी रोज़ु हिननि रोटी सुठी पई ठाहे ॾिए ॾींहं राति सुबुह जो पचाए ॾियनि वरी शाम जो अचनि त बि ॾियनि हिननि जो घरु मज़े सां हलणु लॻो हिक ॿिए सां ॻाल्हाइनि प्रेम सां हूअं त केरु कंहिंखे ञाणींदो ई कोन हो शहर में हिन जो नालो थियणु लॻो यूणस जो त शहर जो जेको मुखी हो न उहो तो चए त मां बि ॾिसां त सही त हिन जी नूंहुं अहिड़ी कहिड़ी मिली अथसि अॼु आशीर्वाद ॾिजांसि त अॻे शहर में कंहिंजी बि नूंहुं हूंदी न त सभु ईअं सम्झंदा भई असांजी नूंहुं त आयो हे मुखी हीअ पेरे पई मुखीअ खे मुखी ॾाढो ख़ुशि थी वियो हार थो ॾिएसि सोनो चईंसि मुंहिंजे तरफ़ां तोखे भेटा अथई गिफ्ट पहिरियों त वठी मथे ते रखियईं पोइ चएसि थी त बाबा हे हार असांखे कहिड़े कम जो चईंसि छो चईंसि तंहिंखां थोरी ज़मीन टुकरी ॾियां त मां असां घरु ठाहे छॾियूं आहे झूपड़ी आहे असांजी टुकरी अथई तुंहिंजे लाइ त मूंखे ॾाढो ख़ुशि थी वियो हिन ते
हुन माना घुरी अहिड़े ॾांव सां त चयईंसि ज़मीन त मां ॾींदुसि ई ॾींदुसि तुंहिंजे सहुरे खे ॾींदुसि पर ही हार त तूं पाइजां इहो मां वापसि न वठंदुमि। सभु ॾाढा ख़ुशि थी विया हिनखे इहो हार बि मिलियो हुनखे ज़मीन बि मिली त स्त्री चाहे त घर खे सुर्ग बणाए सघे चाहे त नर्क करे सघे। पोइ हुनजो सहुरो बि सम्झी कंदो जेको घर त भई जाइफ़ां साईं ठहंदो आहे। असां 6 ॼणा हुआसीं भेण 6 चुल्हा पिया ॿारियूं पंहिंजी पंहिंजी अलॻि करे पिया भई खाऊं जेको बि ऐं हिन त हिकु करे छॾियो सभिनी खे प्रेम जे डोर में सभिनी खे ॿधी छॾियईं। पोइ हुन में धन बि वधंदो आहे न प्रेम में। हूअं त छह ई पाण में ॻाल्हाइण जो टाइम ई कोन मिलंदो हो। सम्झ पाण कमु वठूं न त सभु सुठो थी भैया ही हली वञे हा त घर ढही पए न ढही पए न। ऐं हिते त सची ॻाल्हि आहे पंहिंजो घर उस त बादशाही आहे न। मेन इहा पॉइंट न इहो कई न। हा घर में नूंहं लाइ त बादशाही आहे न। शादीअ खां पोइ पेकनि में केॾो फ़र्क़ु लॻंदो आहे। चवंदा आहियूं छा त हे मुंहिंजो घरु आहे पंहिंजे घर खे कीअं पंहिंजो चऊं था। अॼुकल्ह पढ़ण ते उहे ई वञनि थियूं हाणे कोन ईंदा पंहिंजे घर उन्हनि खे पंहिंजो घर लॻे। पहिरियों दफ़ो जो अचनि ईअं चवनि न हाणे असां पेके था वञूं ईअं चवंदा आहिनि पेके था वञूं। पंहिंजो घर त हाणे हू थी वियो न। सावरे वेंदा आहियूं चवंदा आहिनि पंहिंजे घर पंहिंजे था घर हा, था पंहिंजे वञूं। घर था वञूं। अंब पोखींदे त बाबरा कंडा पैदा न थींदा। अक पोखींदे त अंब कॾहिं बि न मिली सघंदा। मिलंदा न जेको भलाई कंदे त भलो थींदई बुराई कंदे त बुराई थींदई। जेको कंदासीं उहो असांजे मोटी ईंदो बसि इहो सम्झी छॾूं त अहिड़ा कम कयूं जेके पाण सही सघूं। ॿियनि खे बि एतिरो ॻाल्हायूं जेतिरो पाण उन्हनि जो ॻाल्हाइण सही सघूं। जेको पाण वॾनि जो पाएबंद नथो रहे उहो सची वॾाई हासिल नथो करे सघे। वॾनि जे पाएबंदीअ में रहणु सुठो आहे इन मां सिखी सघंदा आहियूं। मन खे दुरुस्त कर त तन पाण ई तंदुरुस्त थी पवंदई। मन खे दुरुस्त कर। मन ठहियल बोलो सतगुर देव भगवान की जय। गुरु अधर देई सुखियो थी साईं दर देई सुखियो थी अकीद सुपियारा अकीद सुपियारा पोए तो मनी दे गुरु अधर जई दे सुखियो थींदे साईं दर जई दे सुखियो थींदे उन्हनि का जिने आए पातो पुछी ॾिस उन्हनि का जिने आए पातो रखी सिक सची सतगुर सुञातो रखी सिक सची सतगुर सुञातो सवन खे सलाम सवन खे सलाम
सुखियो थींदे दर्द जी दवा हिते मिलंदी दिल जे दर्द जी दवा हिते मिलंदी राहत सदा साण रहंदी रूहानी राहत सदा साण रहंदी अहिड़ो आनंद ईंदई अहिड़ो आनंद दर न छॾींदे गुरूअ दर जे ईंदे सुखियो थींदे साईं दर जे ईंदे सुखियो थींदे कंधे खां हली वई हयाती कंधे तां हली वई हयाती रोड़े कमाए पर मिली न तोखे शांति रोड़े कमाए पर मिली न तोखे शांति सचो धन कमाए सचो धन कमाए सुखियो थींदे गुरूअ दर जे ईंदे सुखियो थींदे साईं दर जे ईंदे सुखियो थींदे सचो साथी सतगुर जिने आ बणायो सचो साथी सतगुर जिने आ बणायो माधव तंहिंखे सतगुर पाण सां मिलायो माधव तंहिंखे सतगुर पाण सां मिलायो 84 चकर में 84 चकर में वरी नहीं दे गुरूअ दर जे ईंदे सुखियो थींदे साईं दर जे ईंदे सुखियो थींदे अची ॾिस प्यारा पोइ तूं मञींदे गुरूअ दर जे ईंदे सुखियो थींदे साईं दर जे ईंदे सुखियो